छोरी तू हिते कीअं? मां हिते तव्हांजी दुश्मन न पर हमदर्द बणिजी आई आहियां। ख़बर आहे छोरी, मूंखे सभु ख़बर आहे जेको तूं हिते असांजी हमदर्द बणिजी आहीं आहे। मोकिलियो हूंदई मीरज़ादीअ त वञी ॾिसी अच त जहिड़ा आहिनि जा मरी आहे, हमदर्दी करण आई आहे। पुॼी त पंहिंजी माई सां बि नथो सघी, वरी अखियूं मूंखे पियो ॾेखारी। तूं अदे अरबाब खे छॾ, तूं ॿुधाए त तूं हिते आई छो आहे? शेरे लाइ आई आहे असांजे फटनि ते लूणु बुरकण, ॿियो वरी छो आई आहे? बसि त कयो, छोकिरीअ खे ॻाल्हाइण त ॾियो, ख़बर त पए न आख़िरकार हीअ हिते आई छो आहे। चयमि त मां हिते तव्हांजी दुश्मन न पर हमदर्द बणिजी आई आहियां, पर जेकॾहिं तव्हांखे मूं मथां इतबार न आहे त मां वापसि थी वञा। तरस मिठी तरस, हलिया वे वे हिते वे। हाणे कई न कम जी ॻाल्हि। आओ अच। हाणे ॿुधाए कीअं आई आहे? एॾी तकड़ छाला माई, को मां भॻी कोन थी वञा। पहिरीं चांहि तयारु कर, चांहि पी, पोइ सुकून सां वेही ॻाल्हियूं कयूं था, जंहिंमें तव्हांजो रुपए जो रुपयो फ़ाइदो आहे। पोइ ज़ाहिर आहे ॿाहिरि फ़ाइदो मूंखे बि थियणु घुरिजे। चइबो त तूं असां सां हिते सौदो करण आई आहे। ईअं ई सम्झ। तले वॾो ता आहे, वॾो ता पाण टे थी पिया आहियूं, पाण सां गॾु न चौथो अमरा हुजे हा त 10 लख जो दात करे सघूं था। 10 लख जो टे थी आहियूं, भला हिकु ई ॿ ई टे बरोबर यार, चौथो खपे थी। अरे निभागा तू असांजे लेखे में नहीं, असीं पंहिंजी ॻाल्हि था कयूं। चौथों लाले खे पाण सां गॾायूं था पहलवान। न जुड़िया न, पठाण कंहिं कम जो ई न आहे। पठाण वॾो डिजणो माण्हू आहे। वो खुदा तुझी भली करे और डिजड़ू कोन आया, तोखे ख़बर आहे त खान तमाम घणा बहादुर हूंदा आहिनि, भले केतिरा बि पादर लॻी वञनि पर पोइते हटंदा कोन्हनि। लाला मञा थो त तूं पादरनि जो पको आहीं, पर यार दलेर नाही न। त छा मतिलब आहे तुंहिंजी? तूं को वॾो दलेर आहीं? हा मां दलेर आहियां, इन में कोई शक आहे छा? त पोइ इहा ॻाल्हि आहे न, तूं मूं जेतिरा पहिरीं पादर त खाई ॾेखार। पहलवान लालो पादरनि जो पको आहे, इनखे पाण सां था मिलायूं। वो पहलवान वो अल्लाह तुझी भली करे ऐं वॾो दलेर माण्हू आहियां। तूं रुगो मूंखे ही ॿुधा मूंखे करणो छा आहे? लाला पोइ कन खोले ॻाल्हि ॿुध, अॼु राति शेरल वारनि जे घर में घिरणो आहे। वो पहलवान यार ॾिस, पराए घर में गिड़ण त ग़लति ॻाल्हि आहे। हाणे ॿुधो, लिखोसि लछण। मूं तव्हांखे पहिरीं चयो हो त लालो डिजणो आहे, दलेर न आहे। हिनखे हण बंदूक, पाण राणे वलू खे था मिलायूं। वो बस बस बस, वो रेड़े माणे खे मिलाइण जी ज़रूरत कान्हे। आऊं तव्हां सां गॾु आहियां। जेकॾहिं न असां चऊं त खूह में टपो ॾे, पोइ लाला तूं टपो ॾिने खूह में? वो जेकॾहिं तव्हां मूंखे चवंदी त खूह में टपो ॾे त लालो बराबरि टपो ॾींदी। पोइ हलो पहिरीं लाले खे हली था खूह में टपो ॾियारियूं, पोइ अची था ॿियो कमु कयूं। शाबाश, ऐं तव्हां टिने जी नियत खे सम्झी वई त चाहे हा। तुंहिंजो साह न वञे, राति जो शेरल वारनि जे घर में घिड़ी उन्हनि खे ॿधी खणी हलंदासीं। सभु तयारी करे छॾियो। 2.5 लख हर एक खे हिसे में मिलंदा ऐं पोइ टेक जी वेंदासीं।